अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही वाला आलिही व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तकुन नार अल्लती उइद्दत लिल काफिरीन वातिउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंहिंजे छॾे कमकार खे वठ दाता जो दर बुलंद आवाज़ छॾे पंहिंजे कमकार खे
हा वठ दाता जो दर हित भी खटे वींदे हुत भी खटे वींदे जे राज़ी कई परवर पो जन्नत तुंहिंजो घर जे अथई इश्क अल्लाह जो। बुलंद आवाज़ सां किथे किथे कलर ज़मीन कारी प्या थकजे बिजो हारे हारे किथे जबलन पहाड़न मंझा गुलड़न जी गुलज़ारे सराज रबवा बारे जिया करे हू करीम वाह। बुलंद आवाज़ सां जोगे तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो रे तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की मदीने से जो आती है मैं इतना पूछ लेता हूँ हवा जल्दी बता कैसी है तबीयत मोहम्मद की। काबिल सरे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो चौथों सिपारो सूरह आले इमरान मजा चंद आयतूं अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कयूं आहिनि। रब करीम जे दर दुआ है त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं असां समूरन खे कुरान अज़ीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी दोस्तन जो जानी माली तावन और रब तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। वरी हिकु भेरो ॿीहर हाफ़िज़ मोहम्मद लाइक मलक साहब जे इसरार ऐं सिकबरे सद ते अल्लाह तबारक व तआला हिन कुरान अज़ीम जी दीनी कचहरी में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी वेहूं मेन मकसद अदा अमल ऐं स्टेज ते जलवा अफरोज़ मुज्तहिद आलम दीन उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मुफ्ती दाऊद कलोड़ो साहब साईं जन जो भी इंशाअल्लाह बयान थींदो। चंद मिनटन जे लाइ मां हाज़िर थियो आहियां। अल्लाह पाक जेको चवाए माखे भी रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए त अवां खे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे शोबान जो महीनो आहे जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रजब जो महीनो अल्लाह जो महीनो आहे। सैन ने फरमायो त शोबान जो महीनो मां मोहम्मद जो महीनो आहे। सैन ने फरमायो त रमजान जो महीनो मां मोहम्मद जे उम्मत जो महीनो आहे। महबूब सुबहानी सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन लिखियो आहे त शोबान जो महीनो दरमियानो महीनो आहे। रजब ऐं रमजान खे पाण में मिलाईंदो पियो आहे। अबा जेको ॿिन खे मिलाए त महबूब सॼो वेंदो आहे त हे उहो महीनो आहे। हिनी महीने जे अंदर ॼण त अमलनि जी अल्लाह वटि बजेट पेश थींदी आहे। शबे बरात उहा बि अचण वारी आहे। सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त अल्लाह तबारक व तआला हर जगह ते चैन जी चूंड कई आहे। घणा बा 4 अल्लाह तबारक व तआला किताब भी 4 चूंडिया पर चैन मां अल्लाह वरी इन कुरान खे चूंडियो ऐं तरफ़ भी 4 इन चैन मां काबतुल्लाह वारो तरफ़ ओलह जो मुंह करे नमाज पढ़ंदा आहियूं बा अल्लाह तबारक व तआला इन्ही तरफ़ के चूंडियो। अल्लाह तबारक व तआला नबी भी वडा 4 चूंडिया इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह जो मोहम्मद रसूलुल्लाह। वरी इन चैन मां अल्लाह
इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के चूंडियो। अल्लाह तबारक व तआला महीना भी 4 चूंडिया, रजबुल मुरज्जब जो महीनो, शोबान जो महीनो, मुहर्रम जो महीनो, रमजान जो महीनो, वरी इन 4 महीनन मां अल्लाह रमजान जे महीने के चूंडियो। अल्लाह तबारक व तआला ॾींहं भी 4 चूंडिया, जुम्मे जो ॾींहुं, ॾहीं मुहर्रम जो ॾींहुं, 9 ज़ुल्हज जो ॾींहुं, ईद जो ॾींहुं, वरी इन 4 ॾींहंनि मां अल्लाह 9 ज़ुल्हज वारे ॾींहं जी चूंड फरमाई। ऐं अल्लाह तबारक व तआला रातियूं भी 4 चूंडियूं, कदर वारी रात, शबे बरात, कदर वारी रात, शबे बरात, जुम्मे जी रात, ईद वारी रात, वरी अल्लाह तबारक व तआला इन 4 रातन मां कदर वारी रात के चूंडियो, कदर वारी रात के चूंडियो। तो शबे बरात अचण वारी आहे। उलमा का ॿुधंदा कुरान जी हिक दिल आहे। छा बा कुरान जी दिल आहे? उहा कहिड़ी दिल आहे? यासीन कुरान जी दिल आहे। अमा असांखे भी अल्लाह दिल ॾिनी आहे। रात जे टेम खे भी अल्लाह हिक दिल अता फरमाई आहे। वो केड़ी आ? रात जो पोयों पहर, इया रात जे टेम जी दिल आ। तगिनी महीने जे अंदर शबे बरात अचण वारी आ। उलमा खां ॿुधंदा आहियो जॾहिं इहा रात ईंदी आ, अल्लाह अकबर कबीरा, इनी रात जे अंदर अल्लाह तबारक व तआला मलाकन के हुकुम फरमाईंदो आ, फेल जी वञो ज़मीन ते। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह तबारक व तआला जा रहमत वारा मलाक नज़र तक जा ज़मीन में फेल जी वेंदा। के एड़ा माण्हू हूंदा जेके नमाज में हूंदा, के एड़ा माण्हू हूंदा जेके क़याम सजदे में हूंदा, के एड़ा माण्हू हूंदा जेके रोई रब का जन्नत जी तलब कंदा, गुनाह का पनाह घुरंदा। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा। उलमा का ॿुधंदा जॾहिं मलाक मोटी वेंदा, अल्लाह तबारक व तआला मलाकन को रिजल्ट वठंदो आहे। ॾियो आवाज़, मुंहिंजा बाना तव्हां खे कहिड़ी हालत में नज़र आया? ओ असांजा अल्लाह, हिकिड़ा तुंहिंजा बाना नमाज में नज़र आया, हिकिड़ा क़याम में नज़र आया, सजदे में नज़र आया, हिकिड़ा रोंदे नज़र आया। नज़र कजा अल्लाह तबारक व तआला मलाकन के फरमाईंदो आहे इनके मजदूरी कहिड़ी मिले? अल्लाह मजदूर के मजदूरी पूरी मिले। नज़र कजा अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमाईंदो आहे, मलाको गवाह रहिजो, जन जन्नत घुरी मां जन्नत ॾिनी मान, जन जहन्नम खां पनाह घुरी मां पनाह ॾिनी मान। नज़र कजा इन रात ते अल्लाह तबारक व तआला ऐलान कंदो आहे, हदीस जे किताबनि में ईंदो आहे, हर रात जे पोएं हिस्से में रब जो ऐलान थींदो आहे, आए को माफ़ी घुरण वारो, आए को गुनाह बख़्शण वारो, आए को बीमारी का शिफा वठण वारो, आए को माल मिल्कत घुरण वारो। अल्लाह अकबर कबीरा। पर हीअ अहिड़ी रात आहे शबे बरात, माना सोटकारे वारी रात। नज़र कजा मगरिब जे टेम खां वठी तुलूए फजर ताईं रब करीम जे रहमत जा ऐलान थींदा। चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़। ये अहिड़ी रात रब करीम के राज़ी करण जी रात, जहन्नम खां पनाह घुरण जी रात। जेके मैं आयतूं तिलावत कयूं, दे ध्यान, पढ़ा कुरान त ताज़ो कयां ईमान। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चओ न सुभान अल्लाह। फरमाए वत्तकुन नार अल्लती। नज़र तकजा अल्लाह पाक तो फरमाए ॾिजो उन बाहि खां। कहिड़ी बाहि? फरमाए उइद्दत लिल काफ़िरीन। अल्लाह पाक तो कुरान में फरमाए ये न चई तो इद्दत लिल मुस्लिमीन। अल्लाह तो फरमाए तो इद्दत लिल काफिरीन, या जहन्नमारी बाय मां अल्लाह काफिरन जे ला तैयार कया, मुसलमान जे ला ना, काफिरन जे ला तैयार कया। पर जेकर आए मुसलमान रब जो चयो कोन तो वडो, रसूल जो चयो कोन पे वडो। मां अवां का पुछंदो पियो जिंदगी अमानत कंहिंजी आ?
कहीं जिया अल्लाह जिया पोइ जेकॾहिं ज़िंदगी अमानत अल्लाह जी आहे पोइ उन जे चवण जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार। अखियूं अमानत कयूं अल्लाह जूं, ज़बान अमानत कयूं अल्लाह जी, कन अमानत कयूं अल्लाह जा, हथ अमानत कयूं अल्लाह जा, पैर अमानत कयूं अल्लाह जा, नज़र कजा पोइ रब जे अमानत में ख़यानत न कजाए। अल्लाह अकबर कबीरा। जेको अमानत में ख़यानत कंदो आहे, ख़यानत कंदो आहे, मुनाफ़िक़ सॼो वेंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला अॻिते रब छा थो फरमाए, वअतीउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तो कुरान में फरमाए जेकॾहिं तव्हां इताअत कंदा अल्लाह ऐं रसूल जी, रब तो फरमाए मां भी रहमत जो वाइदो पियो कयां। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह वॾो करीम वॾो रहीम अल्लाह अॻिते जा तो फरमाए वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम। अल्लाह तो फरमाए जल्दी कयो, कोशिश कयो, मां रब खां माफ़ी तलब कयो, गुनाह बख़्शरायो, अचो रब करीम जे दरवाज़े ते। अज़ीज़ो तव्हां असांजे अचण में देर आहे पर अल्लाह जे पहुचण में देरी न आहे। जे मौलाना जेको स्टेज सेक्रेटरी साम्हूं नज़र ईंदो मौलाना साथ घर घर में घेड़ो आहे, नज़र तक जा पूरी न आहे। अल्लाह अकबर कबीरा। जे कारोबार कारोबार में बरकत न आहे, ज़मीन कंदो पियो हारी आहे, हार पे में बरकत न आहे। जेकॾहिं पघार वारो आहे चवंदो आहे सही पघार वठी घर अञा पहुचंदो मसां खीसो खाली। वजह कहिड़ी आहे? घर घर में घेड़ो। वजह कहिड़ी आहे? बरकत निकिरी वई। अज़ीज़ो बरकत इन जे करे निकिरी वई तव्हां असां दीन जी दामन छॾी आहे, क़ुरान जी दामन छॾी आहे, नमाज जी दामन छॾी आहे। नज़र कजा बरकत नमाज में आ, बरकत बरकत नमाज में आ। यो हुकुम वसारी हूं अल्लाह तो फरमाए जल्दी कयो, कोशिश कयो इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम। अल्लाह तो फरमाए कोशिश कयो, जल्दी कयो, भजदा जो मां रब खां माफ़ी जी तलब कयो। यो हुकुम असांजे नबी जे लाइ न आहे, छो त नबी गुनाहन खां पाक थींदो आहे। नज़र कजा अमां असांखे हुकुम आहे त गुनाह जे वेझो न वञो, पर नज़र कजा गुनाह के रब जो हुकुम आहे त नबी जे वेझो न वञाए। ज़रूर न आहे जेको गुनाहगार आहे तॾहिं तौबा करे। अल्लाह अकबर कबीरा। दिलबर नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा हदीस जे किताबनि में ईंदो आहे 70 मरतबा रोज़ाना मग़फ़िरत जूं दुआऊं घुरंदा। हालांकि नबी त गुनाहनि खां मासूम थींदो आहे। रब जो क़ुरान में वाइदो आहे जेकॾहिं गुनाहनि खां माफ़ी घुरनि गुनाह बि मेटींदो मां, वरी रहमत जा ककर बि वसाईंदो मां। चओ न सुभान अल्लाह। बरकत शामे आ, नमाज में आ। मौलाना सबकतुल्लाह जोगी साहब अची वियो। साईं हिकिड़ो वाक़ियो बयान कयो हिकिड़ी जगह जो। नज़र कजा जे हिकिड़े असांजे पासे जो हिकिड़ो सोलन कपाइण वारो नौजवान नज़र त कजा सुबुह सुबुह जो मिली वियो के पंप ते सॾु कयो मार साधुरो वेंदो पियो आहे। कहिड़े टाइम ते सोला तयारु कंदो आहे? साईं मां 3-4 बजे उथंदो आहे। मौलाना उनखे चयो नमाज़ पढ़ंदो आहे? चइसि नमाज़ कोन पढ़ंदो आहे, सादा तहज्जुद जे टाइम ते उथंदो बि पियो आहे। देगड़ी सोलन जी चाड़े घरवारी के भी चयो तहज्जुद पढ़े, पाण बि तहज्जुद पढ़े। ॾिसंदा अल्लाह कीअं पियो बरकत जा फ़ैसला फरमाए। चो न सुभान अल्लाह। नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा। मौलाना वाक़ियो बयान कयो 2 सालनि खां बाद मांखे पंप ते मिली वियो। हीअं जो निहारिया 0 सीटी गाॾी लॻी पई आहे। हेॾो बि सोलन जी बाल्टी आहे, हेॾो बि सोलन जी बाल्टी आहे। पुछा कई माल यार तोखे रंग कीअं लॻो? मौलाना अवां जे चवण ते मां अमल कयो। जॾहिं बि देगड़ी मां चढ़ींदो आहियां शोला चुल्ह ते हूंदा आहिनि, ज़ाल बि तहज्जुद पढ़ंदी आहे, मां बि तहज्जुद पढ़ंदो आहे। रंग अहिड़ो लॻो गाॾी बि 0 वरिती मां त पाण बि उमिरो पढ़ी आयुमि त ज़ाल बि उमिरो पढ़ी आई। बरकत दीन में आ, बरकत दीन में आ, बरकत नमाज में आ। हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे उलमा का ॿुधंदा आहियो। अल्लाह अकबर कबीरा। ककर खे रब जो कई बि आवाज़ आयो, हुकुम थी वियो वञ फलाणे जो ज़मीन ते वसी पओ। अल्लाह वारो लफ़्ज़ ॿुधंदो पियो आहे। हीअं जो निहारे ककरनि जो नालो ई न आहे, मींहं जो नालो ई न आहे, वाह में पाणी न आहे। बुज़ुर्ग छा कंदो आहे? हलंदो कीअं जो निहारे हिकिड़ो ककर भॼी आयो, ज़मीन ते
दे जो निहारे हारिया आवा दा ठाई दे पवा सादा पानी तनाए पानी तनाए ए आवा दा ठाई दे पवा चोंदो पवा साईं मां रब के याद करना दुखी घड़ी अची वैया अल्लाह की विसारी नो रब कुरान में फरमाया फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून चौन सुभान अल्लाह रब जो कुरान में वायदो तमा याद करो तमा अल्लाह याद कया अजीजो बरकत सामे कुरान में बरकत नेकिन में बरकत बुजुर्ग के चए ये जुमला नजर कजा ककर भरजी आयो कंजी पारे में जमीन बंजर पया पोख सड़ी वही इन यार जे जमीन दे ककर वसंदो पया बाद में उन अल्लाह वारे पूछा गई यार तू जो अमल केड़ो पारे में जमीन बर्बाद पया क्या जड़ी पोख पची तैयार थीनी